यारी कदे मलाए कोन था सगो पर ही जेका यारी ता मलायो था यो यारी हुसैनी कम ना यजीदी कम ये यारी 11 मुहर्रम सन 61 हिजरी का बाद में जेका 11 मुहर्रम रात या हिता शुरू थी क्यों यजीद हो जे दीन के खत्म कर चायो पर हुसैन मुकाबले में आए। यारी मुहर्रम छो शुरू थी यारी मुहर्रम 11 मुहर्रम का शुरू थी यारी शरीफ 11 मुहर्रम का ही खीर जो नदियों ही जो शरबत ही शरनायों ही दहल ही नवा लिबास ही दाजा रोजा सब या सब यो यजीदी किरदार हुसैनी किरदार आए तो मासे बुलंद कर सलवात माना के असूल के समझो कानून के समझो ता जेको मुस्तफा सभनी काम जलाई उनके नाले ते असां कदे का शे कयूं कोन था पर जेकरे हुसैन के नाले ते कयूं तने में ताके एतराज थे हुसैन के नाले ते भाई हु अले केरा हुंदे शजरे जी ताके खबर हुंदी असां के खबर ना पर हुसैन जो शजरा ये दावा कन था त असां अहल बैत सां मोहब्बत कयूं था ऐं कूड़ी दावा कन था मां उन्हनि खे पैगाम ॾियां थो पंहिंजे हिन पाकिस्तान खां वठी करे हिन सिंध सॼी सिंध त छा पर पूरो पाकिस्तान इन खां वठी करे तुंहिंजे ईरान ताईं तुंहिंजनि सभिनी टाउटनि तुंहिंजनि सभिनी ज़ाकिरनि खे ताक़त वा फ़क़ीर सिकंदरीअ सां 5 मिंट अची ॻाल्हाए त मां फ़क़ीर साबित करे ॾियांसि त गौस पाक हसनी हुसैनी सैयद या फ़क़ीर जी चैलेंज ईरान ताईं जे ज़ाकिरनि क्या न को झेड़ो आ न को फॾो आ न को फसाद आ न को गार गंद जी ॻाल्हि आहे इल्म ऐं दलील जी ॻाल्हि आहे। महबूब सुबहानी शहबाज लामकानी गौस समदानी पीरनि जो पीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी जेकॾहिं उहो सचो सैयद न आहे त मवाली तूं केरु थींदो आहे ईअं बकवास करण वारो जेकॾहिं पीरान पीर सैयद न आहे त अदा ॿियो कंहिंखे सैयद मञींदे पीरान पीर त उहो सैयद आहे जंहिंखे मुस्तफ़ा करीम कचहरीअ में अची करे पाण भाकुर पाईंदा तव्हांखे यादि बि बीहे अच त ॿुधाए त मुंहिंजे मुर्शिद हज़रत महबूब सुबहानी इहो पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानीअ जो लक़ब आहे जो सुभान अल्लाह हज़रत महबूब सुबहानी जो शुजरो पाक छाहे हज़रत पीरन जो पीर अब्दुल कादिर जीलानी संदुन कुन्नियत व अबू मुहम्मद अबू सालिह बि चयो वेंदो आहे संदुन कुन्नियत व अबू मुहम्मद लक़ब व मुहियुद्दीन नालो व अब्दुल कादिर पुत्र व हज़रत अबू सालिह मूसा जंगी दोस्त जो उहो पुत्र व हज़रत अब्दुल्ला जो उहो पुत्र व हज़रत सैयद यहया ज़ाहिद जो उहो पुत्र व हज़रत सैयद मुहम्मद जो उहो पुत्र व हज़रत सैयद दाऊद जो उहो पुत्र व हज़रत सैयद मूसा जो उहो पुत्र व हज़रत सैयद अब्दुल्ला अबुल मकारिम जो उहो पुत्र व हज़रत सैयद मूसा अल जौन जो उहो पुत्र व हज़रत सैयद अब्दुल्ला अल महज़ जो उहो पुत्र व हज़रत सैयद हसन मुसन्ना जो उहो पुत्र व जन्नती जवाननि जे सरदार हज़रत इमाम हसन जो इमाम हसन बच्चो व ख़ातून जन्नत जो ख़ातून जन्नत मुहम्मद रसूलुल्लाह जी न्याणी आहे। इहो पीरान पीर जो शुजरो आहे बाक़ी मवाली पंहिंजो शुजरो त ॾेखारे मवाली तुंहिंजो शुजरो कहिड़ो आहे वञी अॻिते थोरो मथे हलंदे त कंहिं घोबे जो पुटु निकिरंदे कंहिं बबुर जो पुटु निकिरंदे कंहिं कंडीअ जो पुटु निकिरंदे मतां वञी कंहिं मथे कंहिं खोलूअ जो पुटु निकिरे पर कसम ख़ुदा जो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी सचो सैयद वेहे ओ पंहिंजो बि शुजरो पढ़े मां पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानीअ जो शुजरो पढ़ां थो त पाण ई फ़र्क़ जी ख़बर पइजी वेंदी त सचो सैयद केरु आहे।